वॾी कोशिश कई ऐं उन मां हैरान थियो आहियां। उहो कलाम बि लिखियऊं, कलाम बि लॻायूं, दोल बि वॼायूं ऐं म्यूज़िक बि हलायूं, दोल थकड़ बि हलायूं ऐं एतिरे क़दुरु जो पोइ वरी चयूं त छेरियूं, मां वीडियो पई आहे मूं वटि, छेरियूं बि कुझु माण्हुनि जे पेरनि में छिमकणा ॿधल हा ऐं उन जे मथां सुठा सुठा समझदार माण्हू लिखनि पिया जे हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु ॾुखियो आहे। अदा मूंखे सच ॿुधाइजांइ, छा रोज़े धणी इहो इश्क कोन सम्झो? नज़र धणी इश्क कोन सम्झो जेको तोखे सम्झ में अची वियो आहे दोहल सां। जेकॾहिं दोहल में इश्क हुजे हा नऊज़ बिल्लाह त पोइ रोज़े वारो असांखे ज़िक्र जी ॻाल्हि न फरमाए हा, तजर वारो ज़िक्र ऐं शरीयत जी ॻाल्हि न फरमाए हा, हज़रत पीर साईं बंगुले वारो असांखे ज़िक्र जी ॻाल्हि न फरमाए हा, निमाज़ जी ॻाल्हि न फरमाए हा। मुंहिंजा भाउ अज़ीज़ हज़रत मसनद धणी रहमतुल्लाह अलैह ज़िक्र जी ॻाल्हि पोइ न फरमाए हा। इहो कहिड़ो इश्क आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़, जेको इश्क तो फेसबुक वारे मुरीद खे सम्झ में आयो आहे ऐं उहो इश्क रोज़े वारे खे हज़रत पीरान पीर खे सम्झ में कोन आयो। मुंहिंजा भाउ अज़ीज़, इहो नफ़्स जो धोखो आहे। मुंहिंजो मुर्शिद हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह ताड़ीअ वॼाइण ते बि नाराज़ थिया। पाण फरमायूं, फ़क़ीरो असांजो तरीक़ो ताड़े नाच वारो नाहे, मां मोहम्मद राशिद जो तरीक़ो मोहम्मदी तरीक़ो आहे। हे उहो तव्हांखे इस्लाह वा तव्हांजी जेका तव्हां खां छॾाइजी न वञे। जेकॾहिं असां बि चुप करे वेहंदासीं ऐं असां तव्हांखे इहा ॻाल्हि न सम्झाईंदासीं त पोइ केरु सम्झाईंदो? इन करे पंहिंजा नौजवान, मुंहिंजा भाउ, मुंहिंजा जेके नौजवान जमायती दोस्त आहिनि जेके मीडिया इस्तेमालु फरमाइनि था, उहे इन ॻाल्हि ते गौर कनि त अहिड़ो को बि इश्क जो अंदाज़ जेको शरीयत जे मुखालिफ़ आहे, हज़रत रोज़े वारे जे तरीक़त जे मुखालिफ़ आहे, हज़रत गौस आज़म जे तरीक़े जे मुखालिफ़ आहे, हज़रत पीर से छट वारे जे पैगाम जे मुखालिफ़ आहे, हज़रत रोज़े वारे जे मुकम्मल तरीक़त जे मुखालिफ़ आहे। उहो इश्क असांखे कोन थो खपे। असांखे इश्क उहो ई खपंदो आहे जेको रोज़े वारे जे सीने में मौजूदु हुयो। मां ॻाल्हि सही चई आहे या ग़लति चई आहे? हाणे तव्हां गौर कजो, वाक़ई ईअं थियो आहे या कोन थियो आहे? केॾो दोहल धकड़ कलाम गानो केॾो जमायत जे माण्हुनि वॼायो आहे ऐं उन सां गॾो गॾु छेर छेर छिपकड़ो सम्झंदा हो, तव्हां छेर ई चवंदा हूंदव। मुंहिंजा भाउ अज़ीज़, तव्हां हे असांजा आलिम सगोरा वेठा आहिनि, हिदायती ख़लीफ़ो बि असां सां वेठो आहे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां पाण अल्हम्दुलिल्लाह के आम माण्हू कोन आहियो, अल्हम्दुलिल्लाह आले सुन्नत जा, हज़रत रोज़े वारे जी जमायत जा आहियो। तव्हांखे ख़बर आहे त इहो फ़क़ति जेके नांगरी हूंदा आहिनि, उहे नांगरी बि पेर में इन जे करे ॿधंदा आहिनि त जीअं अचु वञु में माण्हुनि खे ख़बर पवे त बाबा पोयों अचे थो को, त जीअं उहो इत्तला हूंदो आहे। उहो बि रश जाए ॾियण जे लाइ। उन खां सवाइ उहो छेर छिपकड़ो कलाम लाइ न, सुर लाइ न, साज़ जे तौरु कोन वॼायो वेंदो आहे। हाणे जेकॾहिं असां बि चवंदासीं त पोइ यार तव्हां नाराज़ थी पवंदा त मौली साहब सख़्ती था कनि। मुंहिंजा भाउ, असां हज़रत रोज़े वारे जे तरीक़े खे मटिजणु कोन ॾींदासीं। असां रोज़े वारे जो तरीक़ो जीअं शुरू थियो, इंशाअल्लाह क़यामत ते जीअं रोज़े वारे बयानु कयो आहे, इंशाअल्लाह ईअं ई हलंदो रहंदो। इहा मुंहिंजे दिलि जी सदा आहे, इहा मुंहिंजे दिलि जो दर्द आहे जेको मां तव्हां प्यारी जमात जे आॾो नौजवाननि खे अर्ज़ु कयो आहे। बाबा तरीक़ो उहो ई क़बूल आहे जेको ख़ुदि रोज़े वारो, असां छा उन में एड कंदासीं? जेको तरीक़ो रोज़े वारे दसियो, ज़िक्र जो, निमाज़ जो, या रसूल अल्लाह चवण जो, औलियाउनि सां मुहबत जो, शरीयत पाक ते हलण जो, दोल धकड़ को बि तरीक़ो न आहे। हाणे अचो त मां तव्हांखे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण करीमन फितननि जे लाइ छा फरमायो त क़यामत खां पहिरियां कहिड़ा फितना थींदा। क़ुरान पाक में अल्लाह सी फरमायो आहे, अलिफ लाम मीम अहसिब अन्नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त छा माण्हू ईअं सम्झनि था त उहे रुगो कलमो भरींदा ऐं उन्हनि जे कलमे भरण सां बसि उन्हनि जी जान छुटी पवंदी ऐं वहुम ला युफ्तनून, ऐं हुननि जो इम्तिहान न वरितो वेंदो। ईअं मुमकिन नाहे
बल्कि रब फरमायो ईमान आंदो अथव त तहां जो इम्तिहान बवरतो वींदो। पहिरीं कुरान पाक जी आयत आहे जंहिंमें अल्लाह ताला इरशाद फरमायो आहे त तहां जो इम्तिहान वरतो वींदो। जेको फितने जो लफ़्ज़ आहे सम्झिजो, इन फितने जे लफ़्ज़ जो मानाऊं तमामु घणियूं। फितने जे लफ़्ज़ जी हिक माना वा इम्तिहान, जीअं मां इन आयत में पढ़ियो। अहिड़ी तरह जेको फितनो आहे, लफ़्ज़ फितन असल में अरबी ज़ुबान वारा हे आलिम सम्झनि था इहो लफ़्ज़ पूरो फितनो वरतल आहे फे ते ऐं नून, इहो उन जो असुल आहे, बुनियाद आहे। अंग्रेज़ी वारा चवंदा आहिनि इन जा रूट्स आहिनि, बुनियाद आहिनि, पाड़, सवली सिंधीअ में चओ पाड़। इन जी पाड़ फे ते ऐं नून आहे। ॾुखी ॻाल्हि कोन कंदुसि, इंशाअल्लाह सम्झाईंदोमांव, पर ज़हन हाज़िर रखिजो। सॼी ॻाल्हि सम्झंदव इंशाअल्लाह, मुकमल ॿुधंदव, उबासी न ॾींदव, इंशाअल्लाह तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। फे ते नून, इहो जिथे बि हूंदो आहे इन जूं मानाऊं उन जे अॻु पुठ सियाक सबाक, इन्हनि ॿिन्हिनि खे नज़र में रखी करे सम्झ बि हाणे हीअ जेका क़ुरान पाक जी आयत आहे इन में अल्लाह से फरमायो आहे त वहुम ला युफ्तनून, ऐं हो आज़माया न वेंदा, ईअं कोन थो थी सघे, बल्कि जंहिं जंहिं कलमो पढ़ियो आहे उन माण्हूअ खां आज़माइश वरती वेंदी। इते आज़माइश जे लाइ अखर वरी बि साॻियो फितने वारो, इन जो मतिलबु आहे फितने जे लफ़्ज़ जी हिक माना वा आज़माइश। अच्छा, अहिड़ी तरह इन साॻे लफ़्ज़ जी माना साड़िण बि आहे, क़ुरान में मौजूद आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे इन्नल लज़ीना फतनुल मुमिनीन वल मुमिनात। या आयत मुबारक उन वक़्त नाज़िल थी जॾहिं महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा जेके ग़ुलाम अची बणिया उन्हनि ग़ुलामनि खे सज़ा ॾिनी वई, कुझु ग़ुलामनि खे साड़ियो वियो। उन वक़्त में ॾंभ ॾिना विया, तकलीफ़ ॾिनी वई, बाहि जो सेक ॾिनो वियो, उन्हनि खे तपश ॾिनी वई। अल्लाह से क़ुरान पाक जी आयत नाज़िल फरमाई त उहे काफ़िर जेके मोमिननि खे फतनू, अखर ते ध्यानु कजो, अखर साॻियो फितने जो पर माना मटिजी वई। मां चयो अॻु ऐं पुठ खे ॾिसी सम्झबो आहे। अल्लाह से फरमायो उहे माण्हू जेके मोमिननि खे साड़नि था, हिकिड़ो साड़ो दिलि वारो, उहो न ॾंभ वारो, जेके मोमिन ऐं मोमिनियाणियुनि खे साड़नि था, माना तकलीफ़ ॾियनि था। अॻिते अल्लाह से इरशाद फरमायो उन्हनि लाइ अज़ाब तयारु कयो वियो आहे, इहे इन्हनि मोमिननि खे तंग कनि था, उन्हनि खे तकलीफ़ ॾियनि था। हाणे लफ़्ज़ साॻियो पर उन हर क़ुरान पाक जी आयत में महल खे ॾिसबो आहे, जाइ खे ॾिसबो आहे, अॻु खे ॾिसबो आहे, पुठ खे ॾिसबो आहे, लफ़्ज़ साॻियो हूंदो आहे। इन करे ते जेके असांजा नौजवान चवनि था, हाणे हिते वरी तव्हांजे लाइ इहा बि नसीहत आहे, जेके चवनि था त बसि क़ुरान पाक जो तर्जुमो पढ़ंदा वञो पाण ई सभु कुझु थी वेंदव, न साईं जान मोहम्मद जी ज़रूरत आहे, न साईं उस्ताद मौला बख़्श जी ज़रूरत आहे, न कंहिं मुफ़्तीअ जी ज़रूरत आहे, न कंहिं उस्ताद जी ज़रूरत आहे, बसि पाण क़ुरान जो तर्जुमो पढ़ो। हीअ जेका मां ॻाल्हि कयां थो उन में तव्हांखे सम्झणु घुरिजे त क़ुरान पाक जा लफ़्ज़ ज़ाहिर में, पढ़ण में, ॾिसण में हिकु जहिड़ा, पर हर जॻह ते माना साॻी न आहे। उहा माना मटिजी वई, हिकु जॻह ते माना आई उन जी आज़माइश, वरी साॻियो लफ़्ज़ आहे, उन साॻे लफ़्ज़ जी वरी माना ॿी जॻह ते वरी मटिजी वई। अच्छा, इहो ई फितने जो लफ़्ज़ मिसाल आहे। क़ुरान पाक में जेकॾहिं नबी लाइ अचे या वरी अहम ॻाल्हि त उते माना फितने वारी न कबी। छो? इनजे करे त नबी त पाण कुल जहान खे फितननि खां बचाइण लाइ आयो आहे। जेकॾहिं रुगो डिक्शनरी ते हलणो आहे, लुगत ते हलणो आहे, त पोइ त उते बि माना फितने वारी कर न, पर जे कंदे त काफ़िर थी वियो। छो त नबी अलाह ते फितने जो अखर न चइबो, क़ुरान में आयत आहे। कहिड़ी खोड़ आहिनि। अल्लाह से नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो वफ़तन्नाक फुतूना, क़ुरान ऐं मुंहिंजा सूरत ताहा वा। अल्लाह से फरमायो ऐं मुंहिंजा हबीब, हाणे ॾिसजो हिते माना छा आहे, अखर साॻियो फितने जो आहे पर माना उहा न आहे।
माना छा आहे जेका आले सुन्नत जे आलिमन कई आहे वफतन्नाक फुतूना ऐ मुंहिंजा हबीब तोखे कुल जहान मां चूंडे ऐं जाचे ऐं परखे असां पंहिंजे लाइ पसंदि करे वरितोसीं या सुहे थी माना कान अलाह पनाह में रखे जीअं ॿियनि फिरकनि तरीक़नि जीअं हिन जूं मानाऊं कयूं आहिनि त असां तोखे नऊज़ बिल्ला फितने में विधोसीं अबा जेको नबी पाण जान खे फितने खां बचाइण लाइ आयो आहे उन लाइ त अखर ठहे कोन थो बसि मां मुख़्तसर एतिरो अर्ज़ु कयो क़ुर पाक में जिथे जिथे फितने जो लफ़्ज़ आयो आहे उन जूं मानाऊं हर जॻह ते हिकु जहिड़ियूं न आहिनि हाणे ॿुधंदा वञो मुख़्तसर अर्ज़ु कयां 3 मिसाल अर्ज़ु कयो इन जी माना काथे काथे गुमराही आहे लफ़्ज़ फितने जी काथे काथे इन फितने लफ़्ज़ जी माना गुनाह आहे काथे काथे इन साॻे लफ़्ज़ फितने जी माना हक़ खां छिड़ण राह खां हटण काथे काथे इन जी माना कुफ़ुर आहे काथे काथे वरी इन जी माना हक़ खां टिपण आहे ऐं काथे काथे वरी इन फितने जी माना क़त्ल करणु जहिड़ो खिट पिट फॾो फसाद लफ़्ज़ हिकु आहे पर उन साॻे लफ़्ज़ जूं माना मटिजंदियूं रहंदियूं आहिनि क़ुर पाक में इहो जेको लफ़्ज़ आहे इहो लफ़्ज़ तमामु घणनि जॻहनि ते ज़िक्र थियो आहे पर इहा ॻाल्हि तव्हांखे ज़हन में रखणी आहे त हर जॻह ते उन जो तर्जुमो साॻियो न आहे ख़ुलासो छा आहे ख़ुलासो हे आहे त उन आयत सॻोरीअ जंहिं जॻह ते उहो फितने जो लफ़्ज़ आयल आहे उन जे अॻु खे ॾिसबो उन जे पुठ खे ॾिसबो छा चइबो आहे इनखे अरबीअ में इनखे अरबी में चइबो आहे सियाक़ ऐं सबाक़ उन पेराए खे ॾिसबो आहे त इहे कहिड़े पेराए में कंहिंजे लाइ आयल आहे काफ़रनि लाइ लफ़्ज़ आयल आहे त कुफ़ुर बि आहे गुमराही बि आहे हक़ खां छिड़ण बि आहे हक़ खां हटण बि आहे खिट बि आहे पर इहो साॻियो लफ़्ज़ जेॾी महिल नबीअ लाइ आयो त इन जो मतिलबु आहे त कुल जहान मां अलाह नबीअ खे पंहिंजे लाइ चूंडे वरितो लफ़्ज़ साॻियो पर जहिड़ी हस्ती आहे माना उहा कबी हिकु ॻाल्हि इहो क़ुर पाक हाणे अचो त महबूब जे हदीस ते अचूं हलो न हबीब ॾे हलंदव न हबीब ॾे हबीब ॾे हल अलाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि आलिहि वसल्लम जूं जेके हदीसूं आहिनि हाणे इन हदीसुनि में बि इहे साॻियूं मानाऊं अथव लेकिन मां हाणे ज़िक्र करे हाणे यादि रखणु तव्हांजो कमु आहे मोबाइल ते वेही ॻाल्हायो या मोबाइल ते वेही भरियो या ज़हन तव्हांजो हित आहे या छा माइनर ट्रिपी वियो आहे उहा तव्हांजी मर्ज़ी आहे पर तव्हां इन ॻाल्हि खे ज़हन में रखो ज़हन खे हाज़िर रखियो महबूब जी जेका हदीस आहे उन हदीस में बि इहे ई मानाऊं काथे इम्तिहान माना अथसि फितने काथे मुसीबत माना अथसि काथे आज़माइश अथसि काथे कुफ़ुर अथसि काथे असबियत ऐं ज़िद अथसि काथे हठ धर्मी अथसि काथे दीन जी मुखालफ़त अथसि काथे कब्र जे अज़ाब खे बि फितनो चयो वियो आहे क़ुर पाक में इम्तिहान जे माना में नाफ़रमानी हर गुनाह खे बि फितनो चयो वियो आहे ऐं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे मां ग़ैब दान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तां क़ुर्बान वञा अल्लाह जे हबीब 1500 साल अॼु तूं 1446 47 में वेठो आहे मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह जे हबीब 15 सदियूं अॻे पंहिंजी उम्मत खे सभु ॻाल्हियूं अॻे ई ॿुधायूं ग़ैब दान नबी फरमायो हीअं थींदो ई फितनो पर अबी फरमायो मां उन सां गॾोगॾु तोखे इलाज बि ॾसियो थो वञा पंहिंजो बचाव पाण कजां पहिरीं हदीस सही बुखारी शरीफ़ वा इस्लाम जो वॾो मोतबर किताब आहे आलिम सगोरा किताब उहो पढ़ी आलिम थींदा आहिनि अल्लाह जे हबीब फरमायो अम्मा उम्मे सलमा रदियल्लाहु तआला अन्हा उन रिवायत फरमाई जदी इस्तयक़ज़न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात लैलतिन फ़क़ाल सुब्हानल्लाह मा उन्ज़िल लैला मिनल फितनति वमा ज़ा फुतिह मिनल ख़ज़ाइनि अयक़िज़ू सवाहिबातिल हुजरि फरुब कासियतिन फिद दुनिया आरियतिन फिल आखिरह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा उम्मे सलमा फरमाइन थियूं त हिक रात पाण करीमन जाॻिया ऐं पाण करीमन फरमायो सुभान अल्लाह
अजो की रात में अल्लाह ने भी फरमायो सुभान अल्लाह यो तअज्जुब जे लाए उनके खास महल में हैरानी जे लाए पाण करीमन अगले मानू के खबरदार करण जे लाए यो इस्तेमाल थींदो पाण करीमन फरमायो सुभान अल्लाह अज रात में मां मोहम्मद करीम डिठो आ त अज रात में आसमान तो आजमाइशूं ऐं फितना हिन ज़मीन ते लथा हन ऐं ॿियो मां ॾिठो आ त खज़ाना जेके हन खज़ाना उन्हनि खज़ाननि जा दर अॼु राति खुलिया हन हबीब फरमायो ओ जेके हुजरनि में सुटियूं पयूं हन यानी नबी पाक जा हरम पाण करीमन फरमायो ओ जेके हुजरनि में सुटियूं पयूं हन ऐज़ू इन्हनि खे उथारियो त निमाज़ पढ़नि यानी नफ़िल तहज्जुद पढ़नि पाण करीमन उन खां फौरन पोइ ॿियनि औरतुनि लाइ फरमायो आम औरतुनि लाइ पाण करीमन फरमायो त के अहिड़ियूं औरतूं हूंदियूं जेके दुनिया में त कपिड़ा पातल हूंदनि पर क़यामत में उघाड़ियूं मुंहिंजा भाउ अज़ीज़ टिनि सिटनि जी हदीस मां तोसां 2-3 मिंट हिन ते ॻाल्हाईंदुसि इन हदीस टिनि सिटनि जी हिक सिट ते हिकु त नबी साईं फरमायो त अॼु राति मां ॾिठो आहे हैफ़ा उन्हनि माण्हुनि जे हाल ते जेके चवनि था त नबीअ खे ख़बर न आहे हैफ़ा उन्हनि माण्हुनि जी हाल ते जिन वीचारनि जो इहो इल्मु आहे अलाए क़ुर पढ़ियो अलाए वीचारनि हदीस पढ़ी अलाए कंहिं वटि पढ़िया अलाए कंहिं पढ़ायो अलाए छा पढ़िया वीचारा पर चवनि था नबीअ खे ख़बर न आहे अल्लाह जो हबीब फरमाए थो त अॼु राति अदा तव्हां राति जो सुम्हंदा हो मथे निहारींदा हो ॾिसंदा हो चंड सितारा या वध में वधे फोग नज़र ईंदो अथव जंहिंखे पाण कोहीर चऊं इन खां वधीक तव्हांखे नज़र कान ईंदो आहे पर अल्लाह जो हबीब उहो आहे मुस्तफ़ा करीम मदीने में आहे पर 7 आसमान खां पार मुस्तफ़ा जी दीद वेंदी आहे अल्लाह जो हबीब तो फरमाए अॼो की राति मां आसमान तां फितना नाज़ुल थींदे ॾिठा अॻिते अञा ॿी हदीस ईंदी जेका इन जी वज़ाहत कंदी अल्लाह जे हबीब फरमाए मां फितना लहंदे ॾिठा हिकु ॿियो पाण करीमन फरमायो अॼु मां ॾिठो आहे इहो वरी तव्हांजे कम जी वधीक ॻाल्हि आहे पोइ फरमायो अॼु मां ॾिठो आहे त खज़ाननि जा बि दर खुलिया आहिनि इहो इम्तिहान अथव जेके अचनि ॼाणनि वारा वेठा आहिनि असां वटि पोड़ा वॾी उमिरि जा मूंखे त तारीख़ जी ख़बर कान्हे साईं मौला बशीर ख़बर हूंदी आहे तव्हां मुंहिंजी तसियत कंदव हे गैस तव्हां वटि कहिड़े साल में ॾिठी हे जेको गैस जा फील्डूं लॻल आहिनि 52 1952 में फ़कीर थो चवे मूंखे ख़बर न आहे पर फ़कीर थो चवे त 1952 में गैस निकितल हाणे मां तव्हां खां पुछां थो सच ॿुधाइजो इहो हिकु हिसाब सां खज़ानो आहे या न ॻाल्हायो खज़ानो आहे इहो 1952 में निकितो आहे पर महबूब मदीने वारो तॾहिं थो फरमाए त उम्मत लाइ खज़ाननि जा दर खुलंदा हिकु इहा माना या सवली सम्झण जी मां मथे कोन थो वञा त कैसर जा खज़ाना पहुता हा किसरा जा पहुता हा मां हज़रत उमर जे दौर में जेके महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि खे उहे खज़ाना पहुता मां उन कोन थो वञा सिर्फ़ मिसाल तुंहिंजी अखियुनि जे आॾो थो ॾियां हे खज़ाना खुलिया कम थिया माण्हुनि खे नौकरियूं मिलियूं नौकर मिलिया पैसा मिलिया माण्हुनि लाइ खज़ाना खुलिया अभी फरमायो अॼु राति मां ॾिठो आहे त आसमान तां इम्तिहान फितना नाज़ुल थिया आहिनि ऐं महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿियो मां ॾिठो आहे त माण्हुनि लाइ खज़ाननि जा बि दर अल्लाह खोलिया या क़यामत जी निशानी थोरो पैसो वधंदो अॻिते मां अर्ज़ु कयां थो इंशा अल्लाह ताला मुंहिंजा भाउ जी अॻिते महबूब छा फरमायो जवान ॿुधो नौजवान ॿुधो हे असांजा पोड़ा माशाअल्लाह जेके अचनि ॾाढे वारा इहे जवान दिली तौर ते अल्हम्दुलिल्लाह पोड़ा कोन थिया पर उमिरि जे हिसाब सां जेके आहिनि इन्हनि खे ज़िक्र जी बि पाबंदी आहे निमाज़ जी बि पाबंदी आहे असांजे तरीक़त में असांजा उस्ताद हूंदा हुआ अल्लाह मां तोखे छा ॻाल्हि ॿुधायां हज़रत पीसी छटदणी रहमतुल्लाह ताला अलैहि जी किंगरी हाउस में हे फ़कीर मौजूदु नंढो एॾी वॾी उमिरि में जी तॾहिं कान आई अल्हम्दुलिल्लाह मां नंढो आहे नंढा ई खो मूंखे मुंहिंजो बाबो साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह कराची कम हो पाण फरमायो पीर साईं जी ज़ियारत कयूं वञो ऐं पीर साईं छट वारा अल्हम्दुलिल्लाह हज़रत साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरीअ ते महिरबान हुया ऐं नज़र हुई पाण इत्तला कयो फ़कीर मोहम्मद अली वसाण हूंदो हो तॾहिं ऐं मां इहा ॻाल्हि हदीस सां थो कयां अजायो किस्सो नथो ॿुधायां हदीस सां तोखे मिलाए करे ॿुधायां अंदर जेॾी महिल वयासूं ज़ियारत जे लाइ पाण मुफ्ती साहब सां मुखातब थिया बाबा साईं रहमतुल्लाह अलैहि सां उन खां पोइ हिकिड़ो ॿियो बि फ़कीर मौजूदु हो उन फ़कीर अर्ज़ु कयो त क़िबला साईं असांजी जमायत मां ज़िक्र निमाज़ तहज्जुद इहो वञे थो घटिजंदो क़िबला
दुआ फरमायो त पीर सिंह चटरदानी रहमतुल्लाह ताला अलैहि इरशाद फरमायो अबा दियो खबर वो असां जा अच्छा कुकुड़ छा जमायत में सैर कोन था कन छा कोन समझदा तारिक फकीर ये तारिक फकीर सफर कंदा अच्छो वेसो हूंदो सुवारियूं अछियूं जुल्फ सुन्नत महबूब मदीने वारे जी पर फरमायो छा असां जा अच्छा कुकुड़ हाणे जमायत में सफर नथा कन छा मतलब ये अच्छा फकीर अच्छा उजरा फकीर जिनजा मन भी अच्छा कपड़ा भी अच्छा सुमारी भी अच्छी दस्तार भी अच्छी वो ये रातिन जो रातियों करे तुझे गोठ में रहा करे मुझे गोठ में रहा वो ही जेके नौजवान हन ये उनन जी सोहबत में वेहंदा हा वो उहे फकीर उनन के अकीदो भी अहले सुन्नत जो पढ़ाईंदा पढ़ियल कोन हा ज़ाहिर में पर उनन वटि वॾो खज़ानो हो वॾो इल्म हो वो जमायत जे नौजवानन जी तरबियत कंदा हा ज़िक्र भी सेखारींदा हा अकीदो भी सेखारींदा हा तरीक़त भी सेखारींदा हाणे असां जो नौजवान तरीक़त फेसबुक खां पियो सिखे परावन माण्हुनि खां पियो सिखे वो पराओ माण्हू कन में जेका फूक विझेसि छो त ख़बर कान्हेसि ओॾां पियो हले अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पाण करीमन असां के हिन हदीस में फौरन फितनन जे ज़िक्र खां पोइ फरमायो ऐक़िज़ु सवाहिबातिल हुजर वबो फरमायो जेके मुंहिंजो घर वारियो हेॾां निहारियो हबीब जा हरम पाक जन्नती आहिनि या न आहिनि तुंहिंजो अलाए छा कींदो महबूब मदीने वारे साईं जा हरम पाक जन्नती ईअं पर महबूब फरमायो ऐक़िज़ु इन्हनि जन्नती हाणिनि खे बि उछारियो त निमाज़ पढ़नि इन मां हिकु ॻाल्हि ॿी बि सम्झ में अची वई कहिड़ी त जॾहिं बि फितनो थिए जॾहिं बि तकलीफ़ थिए त माण्हू वञी निमाज़ पढ़े पंज वक्ती फर्ज़ त टाइम ते थींदो तकलीफ़ त बेटाइमी ईंदी इन जो मतिलबु आहे त वञी नफ़िल पढ़े निमाज़ ॾाई महबूब मदीने वारो साईं बि जेॾी महिल ॾुख महसूसु कंदा हुआ तकलीफ़ महबूब अकरम फरमाईंदा हुआ अरिहना या बिलाल ऐं बिलाल मां मुहम्मद करीम जे सीने खे थधिकार ॾियार या रसूल अल्लाह कीअं पाण करीमन फरमाईंदा हुआ लोटो रख त वुज़ू कयां वुज़ू करे रब जी बारगाह में बीहां अल्लाह सभु ॾुख दूर फरमाईंदो इन जो मतलब हदीस पाक थी ॿुधाए त तकलीफ़ थिए फितनो थिए नफ़िल पढ़ो असां फर्ज़ ई कोन था पढ़ूं त नफ़िल त इज़ाफ़ी शइ आहे अॻिते हदीस जो चौथो अखर अभी फरमायो हिकिड़ियूं औरतूं अहिड़ियूं हूंदियूं जिन खे दुनिया में कपिड़ा हूंदा क़यामत में उघाड़े कीअं उहे ईअं दुनिया में बंठन हन कपिड़ा पाता पिया आहिनि पर निमाज़ जो कपिड़ो कोन्हे दुनिया में बंठन हन ज़ेवर थन गह थन गठो थन पातो पियो आहे पर ज़िक्र कोन थन दुनिया में गाॾियूं थन सैर थन सपाटा थन पर उन्हनि वटि सच कोन्हे दुनिया में उन्हनि वटि हर शइ आहे ख़ैर कढणु कोन थन हर शइ अथनि पर उन्हनि वटि गिला ग़ीबत कान थी खुटे औरत जो कमु आहे ग़ीबत करणु अल्लाह जे हबीब फरमायो अहिड़ियूं औरतूं दुनिया में भले ॾह गठा पाइनि भले कपिड़ा पाइनि भले मखमल पाइनि भले केॾा वॾा कपिड़ा उनखे पातल हुजनि अल्लाह जे हबीब फरमायो अहिड़ियूं औरतूं क़यामत में ईंदियूं त अमलनि खां ठलियूं हूंदियूं ईअं सम्झो ऐं बज़ाहिर थी पवंदा लिहाज़ा उन्हनि जे बुत ते कपिड़ो कोन हूंदो उहे उघाड़ियूं हूंदियूं माना अल्लाह जे आॾो ज़लील ऐं रुसवा थींदियूं मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह जे हबीब असांखे अॻे ई फरमायो त फितना अचणा अथव अचणा अथव अचणा अथव अचणा अथव तयारी कयो हाणे इन पहिरीं हदीस में हबीब फितनो बि ॿुधायो ऐं उनजो हल बि ॿुधायो निमाज़ मां ॻाल्हि कई न रुगो फितनो हबीब कोन ॿुधायो आहे उन सां गॾु उनजो हल ॿुधायो आहे अभी फरमाया निमाज़ ॿी हदीस आहे हज़रत उसामा बिन ज़ैद खां रिवायत आहे उहा बुखारी शरीफ में मौजूद आहे फरमाइनि था क़ाल हज़रत उसामा बिन ज़ैद फरमायो अशरफ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला उतम मिन आतामिल मदीनति तय्यबा फक़ाल हल तरौन मा अरा इन्नी लअरा मवाक़िअल फितन खिलाल बुयूतिकुम कमवाक़िअल क़तर अविल मतर बियो लफ्ज़ कमवाक़िअल क़तर अविल मतर औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो हबीब हिकड़े दिहाड़े ते हलिया
हज़रत उसामा बिन ज़ैद गड्डा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हबीब अकरम मदीने पाक जी टकरे न मजा हिकड़ी टकरीअ ते बीठा ऐं उन टकरीअ ते जमा सगुर हेॾे निहारियो अल्लाह जे हबीब उन टकरीअ ते बीहारे सहाबीअ खां पुछियो पाण करीमन फरमायो त जेको मां ॾिसां थो तूं ॾिसे थो बाबू पुछ अशरफ मुंहिंजो बाबू कंहिंजा मथां ई जाइ ते बीठा आला उतुम मिन आता मिन मदीना मदीने पाक जी टकरिन मां कहीं टकरी पाण करीमन हल तराउन मा अरा सहाबी न कर कई या रसूल अल्लाह जी त दीद हेस ताईं थी पवे मुंहिंजी दीद हींअर तव्हां असांजी हेसी ताईं कनात ताईं पई आहे भित अॻियों अची वई आहे परियों जी ख़बर कान्हे सहाबी न कर में जवाब ॾिनो या रसूल न अल्लाह जे हबीब फौरन फरमायो माण्हुनि खां अलाए छो बुखारी में लिखी पई आहे अलाए छो रहिजी वई आहे बेचारनि खां अल्लाह जे हबीब पाण फरमायो इन्नी लअरा मवाक़िअल फितने खिलाल बुयूतिकुम घर तव्हांजा आहिनि फरमायो मां हिते बीठे पंहिंजे उम्मत जे हर घर में फितनो ॾिसां पियो और महबूब हुनजो मिसाल ॾिनो त कीअं थो ॾिसां हो फरमायो जीअं मथां मींहुं वसंदो आहे उहो मींहं जो फुड़ो जंहिं जाइ ते किरंदो आहे उन जाइ ते बोड़ियो थींदो आहे ईअं धप लॻंदो आहे बोड़ियो थी टप ॾींदो आहे ईअं न भाउ अल्लाह जे हबीब फरमायो त जीअं आसमान तां मींहुं वसंदो आहे ऐं उन मींहं जे वसण जी जाइन जी तव्हांखे इहा माना ॾिसो मां तशबीह ॾिनी आहे त एॾी वज़ाहत सां हबीब फरमायो जीअं तव्हां उन मींहं खे किरंदे ॾिसंदा हो उन जूं जायूं ॾिसंदा हो मां मोहम्मद करीम ईअं तव्हांजे घरनि में ॾिसां पियो त फितना किथे किथे आहे